सामा के आगाह कंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़ैरपुर में वकीलनि एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटे ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। शहदाद कोर्ट में मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां आसिफ़ मक्सी अलहदाद ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। कंदकोट में SUP ऐं PTI तरफ़ां दिलमुराद अज़ीज़ सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। मोरो में तहफ़ुज़ आइन पाकिस्तान काउंसिल तरफ़ां मोहम्मद यासीन सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। ठारू शाह में SUP तरफ़ां रज़ा मोहम्मद बेहण ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। सन भरिसां उनड़पुर में SUP जे तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़ैरपुर में वकीलनि एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटे ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो। शहदाद कोर्ट में मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां आसिफ़ मक्सी अलहदाद ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे ख़ैरपुर खां सिंध TV न्यूज़ रिपोर्टर ख़ान मोहम्मद सोलंकी। जी ख़ान मोहम्मद, ख़ैरपुर में बि एहतजाजी मुज़ाहिरो थी रहियो आहे 27 तरमीम ख़िलाफ़। हाँ जी बिल्कुल। 26 ऐं 27 गैर आइनी तरमीम ख़िलाफ़ डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन ख़ैरपुर जे वकीलनि तरफ़ां 21 नवंबर कारे ॾींहं ते सेशन कोर्ट खां रैली कढी प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी अॻवानी एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटो, इमदाद हुसैन खमीसाणी, शोएब नियाज़ ख़ासकरी, सज्जाद हुसैन सोलंकी, नूर हुसैन चांडियो, गज़ल फर जतोई, मुश्तबा जखड़ी ॿिया करे रहिया। वकीलनि एहतजाज कंदड़नि ख़िताब कंदे चयो त 26 ऐं 27 गैर आइनी तरमीमूं आणियूं वयूं आहिनि जिन खे असां सॼी सिंध समेत बाशूर अमाम रद्द करे चुको आहे। हुननि चयो त आइन सां हथ चरांद करे मुल्क में हथ सां दपेड़ पकड़ण जी कोशिश कई पियो वञे, जंहिंखे कतई क़बूल न कंदासीं। 27 गैर आइनी तरमीम सां सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जे अख़्तियार घटाए अदलिया जो क़त्लेआम कयो पियो वञे। वकीलनि मुल्क दुश्मन तरमीमुनि ख़िलाफ़ तहरीक शुरू करे छॾी आहे। सभिनी खे गॾिजी आवाज़ उथारणो पवंदो। उन्हनि चयो त वक़्त जे हुक्मरान खे चिता ॾींदे उन्हनि चयो त जल्द मुल्क दुश्मन तरमीमूं वापसि वरिती वञनि। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक अञा वसी कई हूंदी। जी ठीकु आहे ख़ान मोहम्मद सोलंकी, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़ैरपुर में वकीलनि एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटे ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो। शहदाद कोर्ट में मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां आसिफ़ मक्सी अलहदाद ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। कंदकोट में SUP ऐं PTI तरफ़ां दिलमुराद अज़ीज़ ज़ुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। मोरो में तहफ़ुज़ आइन पाकिस्तान काउंसिल तरफ़ां मोहम्मद यासीन सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। ठारू शाह में SUP तरफ़ां रज़ा मोहम्मद बेहण ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। सन भरिसां उनड़पुर में SUP जे तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़ैरपुर में वकीलनि एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटे ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो। शहदाद कोर्ट में मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां आसिफ़ मक्सी अलहदाद ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। कंदकोट में SUP ऐं PTI तरफ़ां दिलमुराद अज़ीज़ सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। मोरो में तहफ़ुज़ आइन पाकिस्तान काउंसिल तरफ़ां मोहम्मद यासीन सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। ठारू शाह में SUP तरफ़ां रज़ा मोहम्मद बेहण ऐं ॿियनि जी अॻवानी में मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे मोरो खां सिंध TV न्यूज़ रिपोर्टर शोभान अबड़ो। जी शोभान, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जीअं मोरो में बि 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। वधीक तफ़सील वारा आगाह कयो। ही तहफ़ुज़ आइन पाकिस्तान कौंसिल तरफ़ां पूरे मुल्क अंदरि 26 ऐं 27 तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी जेकी काल ॾिनी हुई हुजे ते मोरो शहर अंदरि मुख़्तलिफ़ जमायतुनि जे अॻुवाणनि मोहम्मद यासीन सुमरो, अब्बास हब, जान मोहम्मद ऐं गुलाम मुस्तफ़ा ॾेपर रमज़ान बोड़ो जी अॻुवाणीअ में मोरो पुराणी नादिर ऑफिस खां मोरो मेरान सिटी क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। एहतजाज कढण जो चवणु हुयो त मुल्क अंदरि हिकु मुनसूबो टोलो जेको आहे हुकुमरान ख़ातिर मुल्क जे कानून सां छेड़छाड़ करे रहियो आहे, जंहिं तहत ते हुकुमरान ख़िलाफ़ चाहिनि था त सभु आवामी हक़नि ते धाड़ो हयो पियो वञे। 27 तरमीम बैदि 28 तरमीम आंदी पई वञे, जंहिंमें सां सूबनि
जी ख़ुदि मुख्तियारी अवार्ड ते पिणु धाड़ो हणियो वेंदो। मौजूदा तइमीम सबबि हिन वक़्तु अदियाला खां पासो था कनि। अदालत में को बि मयार बाक़ी न रहियो हूंदो। अगरि मुल्क में अंदरि अदालत इंसाफ़ न रहंदी त मुल्क अंदरि रफेर जेको आहे सो पैदा थी वेंदो। जेकॾहिं कंहिं बि सूरत में क़बूल न थिए त मुज़ाहिर चिटाजींदे चयो आहे त मर्कज़ी हुकूमत ताणी एतिरा जो जेको दारो आहे उहो वसी कयो वेंदो। जी ठीकु आहे शोभान, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे आगाह कंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़ैरपुर में वकीलनि एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटे ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। शहदाद कोट में मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां आसिफ़ मक्सी, अलहदाद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। कंदकोट में SUP ऐं PTI तरफ़ां दिलमुराद अज़ीज़ सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। मोरो में तहफ़ुज़ पाकिस्तान काउंसिल तरफ़ां मोहम्मद यासीन सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। ठारूशा में SUP तरफ़ां रज़ा मोहम्मद बेहण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। सन भरसां उनड़पुर में SUP जे तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे शहदाद कोट खां सिंध TV न्यूज़ रिपोर्टर वाहिद भट्टी। जी वाहिद, शहदाद कोट में बि 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे, वधीक तफ़सील ॾियण वारा आगाह कजो। हाँ जी बिल्कुल तहरीक तहफ़ुज़ आइन पाकिस्तान अॼु सभु ते जेको आहे सॼी सिंध जे शहदाद कोट में बि कारो ॾींहुं मल्हायो वियो। मुख़्तलिफ़ सियासी समाजनि पारां हथनि में बैनर ॿाहनि ते कारियूं पटूं ॿधी कारा झंडा खणी 27 तरमीम जे ख़ात्मे लाइ एहतजाजी रैली कढी। कोटूमूर चौक ते पहुची धरणो हुयो। नामंज़ूर नामंज़ूर कारो कानून नामंज़ूर जा नारा आया। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजनि जा अॻुवान हुया आसिफ़ मक्सी, अलहदाद कुश्क, नाइब ख़्वावर, अमल खुश्क, फयाज़ मक्सी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदो। 26 ऐं 27 तरमीम जेका आहे सिंध खे विरहाइण जी साज़िश आइन ऐं अदलिया ते वार सम्झूं था। उन तरमीम खे कारो कानून जेको तरमीम आहे उहो कारो कानून आहे। 27 तरमीम आइन अदलिया खे कमज़ोर कयो वियो आहे, जंहिं करे सुठा जज इस्तीफ़ा ॾेई रहिया आहिनि। संदन जो चवणो हो त इक़्तिदार जे जेके लालच में अची करे हुकुमरान मुल्क हेतिरो ऐं कमज़ोर करण जी साज़िश करे रहिया आहिनि। संदन जो चवणो हो त 27 तरमीम खे सिंध दुश्मन तरमीम सम्झूं था। उन मुताबिक़ 27 तरमीम खे वापसि वठी आवाम मां पखियल बेचैनी ख़तमु कई वञे। ठीकु आहे वाहिद भट्टी, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, अव्हांखे आगाह कंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़ैरपुर में वकीलनि एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटे ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो। शहदाद कोट में मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां आसिफ़ मक्सी, अलहदाद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। कंदकोट में SUP ऐं PTI तरफ़ां दिलमुराद अज़ीज़ सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। मोरो में तहफ़ुज़ पाकिस्तान काउंसिल तरफ़ां मोहम्मद यासीन सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। ठारूशा में SUP तरफ़ां रज़ा मोहम्मद बेहण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। सन भरसां उनड़पुर में SUP तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे ठारूशा खां सिंध TV न्यूज़ रिपोर्टर सनाउल्ला चनड़। जी सनाउल्ला, ठारूशा में बि एहतजाजी मुज़ाहिरो थी रहियो आहे, वधीक तफ़सील ॾियण वारा आगाह कजो। जी हाँ बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु ठारूशा में SUP जे सरहद जे पासो एहतजाज कयो वियो आहे ऐं हिननि जो अॻुवाणनि जिन में फरहान सुमरो हो, रज़ा बेहण हुयो, काशिफ़ ख्याल हो, उनजे अॻुवाणनि जे पासो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे ऐं हिननि जो इहो चवणो हुयो त 27 तरमीम जेका आहे उहा जेका आइन ते जेका कालातर आहे वालातर खां घटि आहे ऐं उनखे जेको आइन खे ख़तमु कयो वञे ऐं हीअ जेका 26 तरमीम आहे जेको आइन खे ख़तमु करायो पियो वञे, इनखे जल्द अज जल्द ख़तमु कयो वञे ऐं हिननि जेको आहे 28 तरमीम जेको आणण जो जेको मनसूबो ठाहियो जंहिंमें सूबनि खे जेको आहे सो ज़ाहिर करिणो आहे ऐं सूबनि खे विरासत करणी आहे, उहा असां हुन लाइ SUP सख़्तु एहतिजाज कंदी ऐं हिननि जो जेकॾहिं 28 तरमीम हिननि आंदी त SUP जेको आहे महानो अटकाए ऐं बीह रहंदी ऐं असांजा एहतिजाज जेके आहिनि उहे सख़्तु कया वेंदा। जी ठीकु आहे सनाउल्ला, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी। जी नाज़रीन, अव्हांखे आगाह कंदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़ैरपुर में वकीलनि एडवोकेट मुजाहिद हुसैन फुलपोटे ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो। शहदाद कोट में बि मुख़्तलिफ़ पार्टियुनि तरफ़ां आसिफ़ मक्सी, अलहदाद ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। कंदकोट में SUP ऐं PTI तरफ़ां दिलमुराद अज़ीज़ सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। मोरो में तहफ़ुज़ पाकिस्तान काउंसिल तरफ़ां मोहम्मद यासीन सुमरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। ठारूशा में SUP तरफ़ां रज़ा मोहम्मद बेहण ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मुज़ाहिरो कयो वियो। सन भरसां उनड़पुर में SUP जे तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। आगाह करें अव्हांखे अहम ख़बर जे हवाले सां त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 27 आइनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि।
वधिक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे सन खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अमजद उमराणी। जी अमजद, सन में बि 27 आईनी तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे, हिन बाबति आगाह कजो। जी सन भरिसां उनरपुर में SUP जे कारकुननि ऐं शहरनि पारां उनरपुर में चेक पोस्ट पुलिस जी नाजाइज़नि ऐं मंशियात जे आज़ाद ऐं 27 तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। अब्दुल रशीद, गुलाम रसूल, सूफ़ी तारक खोसो जी अॻुवाणी में कारकुननि शहरनि में हथनि प्ले कार्ड खणी शहर जी शाही बाज़ार खां रैली कढी मुख्य चौक ते धरणो हयो ऐं पुलिस जी नाजाइज़नि ऐं मंशियात जे आधार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते मुज़ाहिरनि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उनरपुर चेक पोस्ट इंचार्ज मोहम्मद खान सोलंकी ॾुआरनि ऐं मंशियात फ़रोशनि सां ॿिट बणियल हुजण सबबि बदअमनी उरूज ते पहुचण सां गॾोगॾु घटीअ में मंशियात सरेआम विकिणो पई थिए। पुलिस ॾुआरनि ऐं मंशियातनि फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाई करण बजाए भतो ओगाड़े चेकिंग पोस्ट बहाने मौजूद शख़्सियतनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। SSP जामशोर शिकायतुनि बावजूद बि ASI ख़िलाफ़ का कार्रवाई नथी कई वञे। नोटिस वठी उनरपुर चेक पोस्ट इंचार्ज मोहम्मद खान सोलंकीअ खे हटाए ऐं हद में बदअमनी ऐं मंशियात ते ज़ाब्तो आणे 27 तरमीम खे ख़तमु कयो वञे। जी ठीकु आहे अमजद, तफ़सील ॾियण लाइ वॾी